ओफेलिया मरी वई। चवनि था त हू पाणीअ में किरी पई ऐं थोरी देरि लाइ हुन जा गीत वहंदड़ पाणी मथां ॿुधिया विया। पोइ सभु कुझु ख़ामोश थी वियो। रुगो गुल वहंदे ॾिसजण ही हादसो हो, या अहिड़ो दिलि जो भार जेको वधीक बर्दाश्त न थी सघियो। इन खे सम्झण लाइ असांखे डेनमार्क जे दरबार ॾांहुं मोटिणो पवंदो। जॾहिं हेमलेट यूनिवर्सिटी मां मोटी आयो, संदसि पीउ पुराणो बादशाह मरी चुको हो। चवनि था त हिन खे नांग ॾंगियो हो, पर अञा गम ख़तम बि न थियो हो जो हिन खे ॿियो धकु लॻो। संदसि मां राणी गेटरेड हाणे पंहिंजे मुअल मुड़ुस जे भाउ क्लाडिस सां शादी करे चुकी हुई, जेको हाणे बादशाह बणिजी चुको हो। हेमलेट जी बेचैनी ऐं कावड़ वधी वई। हिकु राति किले खां ॿाहिरि हेमलेट खे संदसि पीउ जो भूत ज़ाहिर थियो ऐं ॿुधायो त खेसि संदसि भाउ क्लाडिस निंड में कन में ज़हर विझी क़तल कयो हो। रूह चयो बदिलो वठ। हेमलेट कसम त खणी वियो, पर सच खे परखण लाइ पागलपणे खे नकाब बणायो। ओफेलिया जेकॾहिं हेमलेट जी मोहबत माणे, ख़त तोहफ़ा ऐं वाइदा माणे, हेमलेट गम ऐं कावड़ में हिन खे सख़्त अल्फाज़ चवे थो, हिन खे पंहिंजी ज़िंदगी मां कढी छॾे थो। हू ओफेलिया जो दिलि तोड़े छॾे थो। इन खां पोइ बादशाह क्लाडिस जो सच ज़ाहिर करण लाइ हेमलेट फन खे हथियार बणाए थो। हिकु नाटक पेश कयो वञे थो, अहिड़ो क़तल जेको भूत जी कहाणी जहिड़ो आहे। ज़हर विधो वञे थो। बादशाह क्लाडिस ॾिसे थो, ओचितो डिॼी उथी भॼे थो। सच ज़ाहिर थी वञे थो। बादशाह जो ज़मीर पंहिंजो पाण खे ज़ाहिर करे छॾे थो। राणी गेटरेड जे ज़ाती कमरे में हेमलेट हिन सां साम्हूं थिए थो। संदसि लफ़्ज़ तलवार खां बि वधीक तेज़ आहिनि। हू हिन जी जल्दी शादी हिन जी ग़लतीअ ते वार करे थो। पर्दे जे पुठियां पोलोनियस जासूसी करे रहियो आहे। हेमलेट सम्झे थो त बादशाह आहे। हू वार करे थो, पर बादशाह न। ग़लतीअ खां पोलोनियस ओफेलिया जो पीउ मरी वञे थो। ओफेलिया मुकमल टुटी पवे थी। संदसि पीउ मरी चुको आहे। संदसि प्यार पागल थी चुको आहे। हू गीत ॻाए थी, गुल वाहे थी ऐं आख़िरकार पाणीअ में लही वञे थी। ओफेलिया मरी वञे थी। आख़िर में ज़हर लॻल तलवार, ज़हर भरियल प्यालो दंगल थिए थो, रतु वहे थो। राणी गेटरेड ज़हर पी वञे थी। हेमलेट आख़िरी वार करे क्लाडिस खे मारे थो ऐं पाण बि मरी वञे थो। सॼो शाही ख़ानदान ख़तम थी वञे थो। डेनमार्क ख़ामोश थी वञे थो, पर हेमलेट रत सां न, ओफेलिया जी ख़ामोश मौत सां हमेशा यादि रहंदो। हेमलेट ड्रामो ॾिसंदे तव्हां कहिड़नि जज़्बातनि मां गुज़रियो? कमेंट्स में ॿुधायो।